अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी छारेस बालाजी खान जबल जे मथा हमलो करे उन्हीं के मारे होता 18 राणी के वठी ईंदो। छारेस शाहनवाज आई वरिल खान रस बालाजी खान मथा हमलो करे उन्हीं के मारे छॾींदा। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां कॉमेंट बेल न कंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों हमारे टाइम वेस्ट न कराए हलो था पंहिंजी कहानी अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदे रस बालाजी खान पंहिंजा सभई माण्हू वठी करे जबल जे मथां हमलो कंदो ऐं जबल खे साफ़ साफ़ चई छॾींदो त मां हाणे वधीक नथो ॿुधां बसि तोखे कीअं बि करे मूंखे राणी ऐं मंठार जो ॾस ॾियणो पवंदो। अगरि जेकर तूं इन ॿिन्हिनि जो ॾस न ॾींदो त पोइ तूं पंहिंजे सिर जो मथां हथ खणी छॾिजांइ। जबल चवंदो त रस बालाजी खान भले तव्हां मूंखे मारे छॾियो बहरहाल मूंखे को बि पतो न आहे त राणी किथे आहे ऐं मंठार किथे आहे। रस बालाजी खान चवंदो त जबल मूं इहो अंदाज़ो लॻायो आहे त राणी ऐं मंठार जेको आहे तो वटि रहियल आहिनि। अगरि जेकॾहिं तूं उन्हनि जो ॾस मूंखे न ॾींदे त पोइ मां मजबूरी सां तुंहिंजे मथां गोली हलाई तोखे मारे भी सघां थो ऐं तोखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए तुंहिंजा सभु हिसाब किताब पूरा करे सघां थो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरिल खान जेको आहे शाहनवाज खे साफ़ साफ़ चई छॾींदो त रुॻो सिकंदर खान जेको आहे राणी ऐं मंठार खे गोरे हथ करे वठे त उन खां बाद रस बालाजी खान मथां हमलो करे रस बालाजी खान खे मारे उन खां सभु हिसाब किताब पूरा कंदासीं। रस शाहनवाज चवंदो त हा वरिल खान मां बि वधीक बर्दाश्त नथो करे सघां। जीअं ई असांखे राणी ऐं मंठार हथी अची विया त उन खां बाद रस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रस बालाजी खान खे मारे ऐं पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कंदासीं। मां भी इन ॻाल्हि जे इंतज़ार में आहियां त राणी ऐं मंठार जेको आहे हथ अची वञनि उन्हनि जी हयाती रस बालाजी खान खां बचाए वठूं। जेकॾहिं हू असांजे रुख न चढ़िया त पोइ रस बालाजी खान उन्हनि खे मारे छॾींदो। उनजे करे असां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदासीं त जीअं राणी ऐं मंठार जी हयाती बचाए वठूं। छो जो रस बालाजी खान हिकु ज़ालिम इंसान आहे ऐं हू उन्हनि खे कॾहिं बि माफ़ न कंदो। वरिल खान चवंदो त हा शाहनवाज तूं सही पियो चईं। अगरि जेकॾहिं हू असांजे रुख न चढ़ी आहे त पोइ रस बालाजी खान उन्हनि खे मारे छॾींदो ऐं उन्हनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए ऐं उन्हनि सां बयाना बि राहत न कंदो। दोस्तों उम्मीद त कहानी आहे खे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जय श्री मुंहिंजो ख्याल रखना। खुदा हाफिज़।